नौशेरा फ़िरोज़ जी तारीख़ी अकादमी गवर्नमेंट मदरसा एंड हाई स्कूल नौशेरा फ़िरोज़ में तालीम वारे सूबाई वज़ीर सरदार शाह जी हुकूमत तहत तालीम खाते नौशेरा फ़िरोज़ पारां स्टीम साइंस एंड टेक्नोलॉजी इंजीनियरिंग आर्ट मैथमेटिक्स जे नाले सां सेमिनार मुनक़द कयो वियो। सेमिनार में ज़िले जे मिडिल हाई स्कूल हायर सेकेंडरी ऐं ज़िले नौशेरा फ़िरोज़ जे 32 स्कूलनि जे शागिर्दनि पंहिंजा मॉडल ऐं म्यूज़िक जा औज़ार टीचर्स टैलेंट समेत केतिराई तालीम जे सुधारे लाइ रखियल हुआ। शागिर्दनि साइंस ऐं आर्ट जा प्रोजेक्ट पेश कया। हिन स्टीम साइंस एंड टेक्नोलॉजी सेमिनार जो इफ़्तिताह डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर सेकेंडरी नौशेरा फ़िरोज़ मोहम्मद असलम राजपर कयो, जिते मेले में स्कूल जे शागिर्दनि पंहिंजी भरपूर फ़नी सलाहियतुनि जो मुज़ाहिरो कयो। इन मौक़े ते डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर सेकेंडरी नौशेरा फ़िरोज़ मोहम्मद असलम राजपर फोकल पर्सन स्टीम साइंस एंड टेक्नोलॉजी हबीबुल्ला खोसो पिणु चयो त नौशेरा फ़िरोज़ में ही पहिरियों भेरो स्टीम सेमिनार आहे। इन खां पहिरीं रुॻो स्कूल लेवल ते सेमिनार थींदा हुआ। अॼु शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि जो टैलेंट ॾिसी ॾाढी ख़ुशी थी आहे। हुननि चयो त गैर निसाबी सरगर्मियुनि सां शागिर्दनि जूं ज़हनी जिस्मानी सलाहियतूं उजागर थियनि थियूं। शागिर्दनि जा प्रोजेक्ट ॾिसी महसूस थियो त सरकारी स्कूलनि में पढ़ंदड़ शागिर्दनि में भरपूर सलाहियतूं आहिनि, जिन खे निखारण जी ज़रूरत आहे। ॿिए पासे स्टीम में प्रोजेक्ट सां गॾु मुख़्तलिफ़ क़िस्म जूं 6 सरगर्मियूं ॾेखारियूं वेयूं, जिते ज़िले सतह ते कामयाबु थींदड़ शागिर्दनि खे डिविज़नल सतह ते थींदड़ स्टीम सेमिनार में शरीक करायो वेंदो ऐं पोइ उहे सिंध लेवल जी स्टीम शरीक थींदा। स्टीम सेमिनार प्राइवेट स्कूलनि खे मात ॾेई छॾी। स्कूल खे घुर्जे त अहिड़ा सेमिनार कराए शागिर्दनि जी हौसला अफ़ज़ाई कई वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।